नाज़रीन, सुल्तानपुर वेझो गवर्नमेंट हाई स्कूल कमाल खान इंदड़ में रांदियुनि प्रोजेक्ट ठाहिण जो 3 ॾींहनि लाइ प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि रांदियुनि ऐं प्रोजेक्ट ठाहिण में वरितो। तफ़सील परवेज़ इंदड़ जी रिपोर्ट में। सुल्तानपुर वेझो गवर्नमेंट हाई स्कूल कमाल खान इंदड़ में रांदियुनि ऐं प्रोजेक्ट ठाहिण जो 3 ॾींहनि लाइ प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि रांदियुनि ऐं प्रोजेक्ट ठाहिण में हिसो वरितो। प्रोग्राम में आयल एलिमेंट्री हायर सेकेंडरी स्कूल डीईओ सखर हाफ़िज़ शहाबुद्दीन इंदड़, प्राइमरी स्कूल डीओ सखर अब्दुल माजिद बुल्लो, डिस्ट्रिक्ट मैनेजर हैंडस सखर ज़ाहिद हुसैन ख़ासकेली, प्रोजेक्ट मैनेजर सखर मैडम आबदा महमूद प्रोजेक्ट प्रोग्राम में हिसो वठंदड़ शागिर्दनि जी साराह कंदे चयो त हिकिड़ो ॻोठाणो इलाइक़ो आहे निज ऐं हिते जेके ॿारनि एक्टिविटियूं कयूं या जेके गेम्स कयूं आहिनि पूरो वीक हिते, या सफ़ाई सुथराई या वणकारी जे हवाले सां जेके बि एक्टिविटीज़ थियूं तमामु बहितरीनु। ऐं साइंस फेस्टिवल बि हुयो, अॼु ॿारनि जेको आहे न काफ़ी साइंस जेको आहे मॉडल्स डिस्प्ले कया, प्रेज़ेंटेशन ॾिनी हिकिड़े ॻोठाणे इलाइक़े में नियाणियुनि ख़ासि तौर ते। त मूंखे त ॾाढी ख़ुशी थी त हिन इलाइक़े जे अंदरि नियाणियुनि जे अंदरि बि एतिरो शऊर पैदा थियो आहे। सुठी एक्टिविटी आहे, हितां जा उस्ताद तमामु महिनती आहिनि ऐं हैंड्स जी तरफ़ां जेको क़दम खयो वियो आहे उहो तमामु सारा जोॻो अमल आहे ऐं कमु करण जो मादो पैदा थींदो। ॿार स्पेशल सरगर्मियूं ॾेखारे ऐं मुख़्तलिफ़ अॼु जेको असां ॾिठोसीं मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स ते मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि ॿारनि पहिरें खां वठी मैट्रिक ताईं जेकी मॉडल्स ठाहिया। जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो साइंसी मेलो, इन में ॿारनि पंहिंजी मदद पाण तहत हिकिड़ा सुठा मॉडल तयारु कया आहिनि। इहे सभु शयूं जॾहिं ॿारनि तयारु कयूं आहिनि त इट मीन ॿारनि जे ज़हन में अचे थो। ऐं इहे सिर्फ़ु तयारु न कयूं आहिनि बल्कि इहो ॿियनि खे बि मैसेज वञे पियो त असां पंहिंजे माहौल खे कीअं भलो करे सघूं था। ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ वरी असां आख़िर में उन्हनि खे प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी की। हम एक साथ यूनिफाइड सिस्टम चलाते हैं तीनों स्कूलों में। तो ये वीक जो है हमारा स्टूडेंट वीक सेलिब्रेट हो रहा है स्कूलों में। जिन जिन बच्चों ने इन प्रोग्राम्स में हिस्सा लिया था उनको हमने बड़ी अच्छी स्पोर्ट्स गाला की जैकेट्स बनाकर दी हैं। वो जैकेट्स उनमें दी जा रही हैं, कप्स दिए जा रहे हैं। हमारे स्टाफ की बड़ी अच्छी मेहनत है। तो हम वहाँ से पूरा प्लान देते हैं, चीज़ें देते हैं, सप्लाई देते हैं सामान की। अप्रिशिएट करती हूँ अपने सारे स्टाफ को, डिस्ट्रिक्ट स्टाफ को, स्कूल के टीचर्स को। असांजो जेको आहे मेगा इवेंट हुयो जंहिंखे स्टूडेंट वीक्स चयो वेंदो आहे, इहो हर साल जेको आहे परफॉर्म थींदो आहे। बेसिकली हिन इवेंट जो कराइण जो मक़सदु इहो हुयो त असांजो ॿार जेको सॼो साल स्टडी करे थो उन सां गॾोगॾु हुनखे जेको आहे स्पोर्ट्स सां उनजी फिज़िकल ऐं मेंटल जेका फिज़िकली तबियत उनजी सेट रहंदी। जॾहिं त रांदियुनि ऐं प्रोजेक्ट में पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि खे प्रोग्राम में आयल महिमाननि हथां कप ऐं जैकेट इनामी तौरु ॾिना विया। कैमरामैन टीम सां गॾु परवेज़ अहमद इंदड़, आवाज़ टीवी, सुल्तानपुर।